वीडियो कितां मां रखां पियो त इहा ई आहे यासीन छा त तूं मुंहिंजे लाइ मुड़ुस माण्हू त आहीं पर कंहिं वक़्तु तोखे भाइरनि में विढ़ाए पई त नफ़रतूं विझे पई हिक ॿियनि खे 2 नंबरी तावीज़ हलाए तो सहुरो 2 नंबरी कमु करे तावीज़ हलाए पियो हिन ते हलाए थो हुन ज़िमेदार तूं ई आहीं छा भला त तुंहिंजी घरवारी इहा ई आहे त भला मां नाला नथो खणां पर मान में थो चवां पर उहा ज़िमेदार आहे त उन वक़्तु तूं किथे वञी सहुरे खे नथो चई पियो सघीं बाबा मुंहिंजे घर में वेही इहे तावीज़ कमु लिखत न कंदो कर त पंहिंजे घर वञी करे उन वक़्तु तूं त ख़ामोश तमाशा ई भरियलु आहीं त उन वक़्तु तोखे उन वक़्तु सम्झ कान हुई नंढो हुई त बाक़ी हाणे मुंहिंजे लाइ तूं मुड़ुस माण्हू थी पियो आहे बाक़ी ॻाल्हि इहा ई आहे त तूं किथां तूं पलोक खान गोपांग में अची चईं थो त मुंहिंजी ज़ाल जी वीडियो हलाई अथई फोटू हलाए अथई मुंहिंजे सहुरे जे ख़िलाफ़ु भतीजे जे ख़िलाफ़ु उहे तुंहिंजा माइट आहिनि तुंहिंजा सॼण आहिनि तोखे मुबारक हुजे तोखे उहे अलाह बख़्शे ॾियनि ऐं इहो तोखे ॿुधाइण थो चाहियां इहे मुंहिंजा तुंहिंजा कॾहिं सॼण कोन थींदा न भाइरनि जे विच में ठाह कराइण ॾींदई न इहो सुठे तरीक़े सां ॻोठ में वेहण ॾींदई इहे तुंहिंजा रत जा दुश्मन आहिनि।